माल बाल जो से अब माल बाल जो त 5 रुपया ॻाल्हाइसि ख़र्च त ॻाल्हाइसि न। घणा चवांसि मां ॿुधाए तव्हां जेतिरो 50 लिखो। हा 50। सर सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। साईं हालिम चाची मोकिलियो तव्हां ॾे। हा हा वो माल जे लाइ बाबा। हा तव्हां केरु था ॻाल्हायो? मोहम्मद हनीफ बिरामणी बाबा। रात ताईं आयो साईं। रात आए सही सही। हा इहो हाणे मां अचां थो थोरो हाणे ॿाहिरि निकिरी आयो। जी जी तोखे ॾियो था माल। मालियो था। हा हा ठीकु आहे साईं। जाजवाल मां तो जाज कयो आहे कि हा वाह साईं जी केरु ॻाल्हायो? हेलो हा वाह चाल आहे ख़ैर? ख़ैर अबा कुझु आहे ख़ैर आहे न बाबा? ख़ुशि आहियो ख़ैर? ख़ैर ख़ैर अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। ॿियो ॿुधायो? ख़ैर बाबा हाणे आयो अथव तो? जी जी अब हेॾे ब्रह्मणी हेॾे आ। हा हिन सां मसालो हल कयो। जी माल बाल जो से अब माल बाल जो त 5 रुपया ॻाल्हाइसि ख़र्च त ॻाल्हाइसि न। तूं ॻाल्हाईंसि न तूं ॻाल्हाईंसि न। हा यार हाणे तुंहिंजो हाणे जज़्बाती घणो आहे। घणा चवांसि मां ॿुधाए तव्हां जेतिरो हा घणा चवांसि? 50 लिखो। हा 50। तूं पाण मिलीसि रूबरू तूं पाण मिलीसि जेको मुनासिबु हुजे उहो त पाण 5 रुपया तूं ॻाल्हाईंसि वठी ॻाल्हाईंसि पोइ पाणी मूंखे उहो चवंदो न पर तव्हां रियात मरू सां मिड़ी कम खे ठाहियो। हा हाणे तुंहिंजे लाइ हाणे बाक़ी मां छाजे लाइ तुंहिंजे लाइ ठाहियो आहे। मां ॻाल्हाइण आयो आहे सुबुह जो बि आयो आहियां हिकिड़ो चकर कोन आयुसि तोसां न मिलियासीं सिधी ॻाल्हि आहे। राति आयो 2 चकर तुंहिंजो नालो ॿुधायो मूंखे हिकिड़ो चकर मूंसां मिलियो पर तूं कंहिं मीटिंग में वेठो कंहिं सां न पियो मिले। अच्छा हा पोइ हेॾो कारो हमरा थियो आहे हाणे तव्हां हिन तूं असांजो भाउ आहे ठीकु आहे न। तूं सम्झी थो सघीं कंहिं मीटिंग में हूंदो आहे त माण्हू मिली न सघंदो आहे। पर्सनल अहिड़ी ॻाल्हियूं बि हूंदियूं आहिनि। हा जी मुनवर इहो जेको कतर आहे गुलाम हैदर चांडियो जी अदा इहो ॾाढी वॾेरनि जी वंगारींदो वहे चूंडियल निमाज़नि जे आशीर्वाद ते आहे बेगुनाह माण्हुनि खे तंग थो करे पियो ॾाढो। अच्छा ही जेका रिकॉर्डिंग हिन वक़्त असां हलाई आहे पंहिंजी सॼी क़ौम उहा रिकॉर्डिंग बि ॿुधी आहे जंहिंमें हू 50,000 रुपयनि जी घुर पियो करे जंहिंमें का माल जी ॻाल्हि थिए पई पोइ शायदि उहो गुटको हुजे या वरी के हथियार हुजनि का ख़बर न आहे त उन ते कहिड़ी ॻाल्हि थिए पई कहिड़ी डीलिंग थिए पई। बरमानी छोकिरो आहे राति जो उन जो माल राति जो ॿधी आयो मेंहं थोर उन्हनि जा जी उहो वियो उन्हनि खे छॾाइण लाइ उन सां मिलियो न पोइ उतां जो जेको ॻोठ जो वॾेरो उनजो हिन खां राब्तो उन वॾेरे खे चयईं त 50,000 वठी ॾे त मां हिनखे ढोर मोटाए ॾियां माल। जी पोइ हिन जो कमु ई इहो आहे ही ॾाढो माण्हुनि खे परेशान थो करे चोरनि जो साथारी आहे। हिन जे अचण सां वारदातियूं थियनि थियूं पयूं हे वेननि वारनि सां पैसा थो वठे रिश्वत थो वठे उन्हनि खां उन्हनि खे परेशान थो करे। अच्छा ही त ॾिसो न पुलिस हिफ़ाज़त कंदी आहे मुआफ़िज़ हूंदा आहिनि पर ही उबतो कमु करे माण्हुनि जा ढोर ढगा काए अची करे वरी उन्हनि खां पैसा था वठनि। उन्हनि खां पैसा थो वठे। हिकु जमालियुनि जो मसइलो आहे जमाली कब्ज़ो कयूं वेठा आहिनि कंहिं ज़मीन ते उहे ॾाढा मुड़ुस आहिनि। कुझु ॾींहं पहिरियां ख़बरूं पवंदियूं छोकिरे खे फौरन धको हयो आहे उहो थोरो ढकी थी पियो आहे उहो चए थो मूंखे फौरन ढकी करे हाणे मुंहिंजी FIR कटियो। हुनजो भाउ कंहिं क्रिमिनल रिकॉर्ड में आहे पर हुनखे ज़ाती तौर ते हुनखे करे हुनजी FIR न कटी वई छो त जमाली हिन हुननि जमालियुनि खां पैसा वरिता अथई हुनजे करे हुन ग़रीब जी FIR न कटी वई। इहो एॾो ज़ालिम माण्हू आहे। बिल्कुलु असांजो कमु आहे त अहिड़नि करप्ट ऑफिसरनि खे थाणेदारनि खे आवाम जे आॾो वाइफ़ो कयूं ऐं ही SHO ककड़ गुलाम हैदर चांडियो बि क़ौम जे आॾो वाइफ़ो थी चुको आहे जेको 50,000 रुपया तलब पियो करे ऐं वॾे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त मासूम ग़रीब मिसकिन माण्हुनि जा
ढोर ढगा उन्हनि जो माल काहे करे उन्हनि खां बदिले में रिश्वत तलब कई थी वञे, ही मुआफ़िज़ न पर ही धाड़ियल आहिनि। धाड़ेला हिन जो वाक़ियो तव्हांखे ख़बर हूंदी, तव्हां हिन वाक़े में हुअ जॾहिं हिन ॾे MP जे हिकिड़े नौकर फोन आई त बाबा मुंहिंजे घर ते हमलो, जेको हमलो बि हिननि जे हाउस ते कोन थियो, चयनि त असांजे हाउस ते हमलो कयो, उते छोकिरनि सां जेकी मार कुट कई उहा तव्हांजे अखियुनि जे आॻिलो आहे। रुॻो वॾेरनि शाहीअ जे पोयां आहे, वॾेरनि जे चवण ते बेगुनाह माण्हुनि खे अंदरि कंदो आहे, बेगुनाह माण्हुनि खे चालान कंदो आहे। ठीकु आहे, सॼी क़ौम ॾिसे पई ॿुधे पई ऐं इनशाला ही कैफ़रे किरदार ताईं पहुचंदो जहिड़े तरीक़े सां हिन मिसकिन माण्हुनि खे तंग कयो आहे, परेशान कयो आहे। सिर्फ़ु ही हिकिड़ो SHO न आहे, सिंध में केतिरा ई अहिड़ा SHO आहिनि जेके मिसकिन माण्हुनि खे, मज़लूम माण्हुनि खे, धरती दड़ियुनि खे रिश्वत जे लालच में तंग था कनि। असां SSP दादू ऐं DIG हैदराबाद, IG सिंध खां मुतालबो कंदासीं त हिन SHO जे ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई कई वञे त जीअं मज़लूम माण्हू सुख जो साह खणी सघनि।